नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो जेडी न्यूज़ आवां जावेद उस्मान बिजरानी। अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदाकोट मां अब्दुल ख़ालिक जादड़ जी रिपोर्ट मूजिब घोसपुर लॻो SSP कश्मीर कंदाकोट जे स्क्वाड पुलिस मोबाइल टायर बस थियण सबबि पुलिस मोबाइल कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में 4 पुलिस एहलकार मौके ते शहीद थी विया, जॾहिं त 3 पुलिस एहलकार शदीद ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मिलियल ॼाण मूजिब घोसपुर थाणे जा इंडस हाईवे मच्छी बुंडो वटि SSP कश्मीर कंदाकोट जे स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल टायर बस थियण सबबि कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल, वका हुसैन, गुलाम यासिर समेत 4 पुलिस एहलकार मौके ते शहीद थी विया, जॾहिं त 3 पुलिस एहलकार सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर कंदाकोट अस्पताल मुंतकिल कयो वियो। वाक़े सबबि इलाइक़े में ॾुख जी लहर छायल आहे। हर वक़्तु आगाह ॾिसंदा रहो JTN न्यूज़ कंदाकोट।